अस्सलाम वालेकुम, मां आहियां गफ़ूर चांग ऐं चैनल आहे सवाद। सवाद चैनल में मुख़्तलिफ़ रेसिपीज़ तव्हांखे ठाहिणु सेखारियूं आहिनि, मुख़्तलिफ़ अंदाज़ सेखारिया आहिनि कुकिंग जा। ऐं असां जेके डिशिस तव्हांखे सेखारियूं था, जेकॾहिं उन ई अंदाज़ सां उन्हनि डिशिस खे तव्हां ठाहींदव त यकीनन उन जा लुत्फ़ माणींदव, क़रार माणींदव ऐं तव्हांखे हासिलु थींदो सवाद। त अॼु तव्हांखे जेका असां सेखारियूं था डिश, उहा आहे पहाड़ी डिश आहे ऐं उनखे चवनि था दम पुख़्त। सिंधी में बि इनखे ठाहियो वेंदो हो ऐं खारे वारे गोश्त तो ठाहियो वेंदो हो। उनजी शकिल या उनजी ठाहिण जी तरतीब थोरी मुख़्तलिफ़ हुई, पर असां अॼु तव्हांखे बिल्कुलु पहाड़ी अंदाज़ वांगुरु ठाहिणु सेखारियूं था। थोरो घणो फ़र्क़ु ज़रूरु हूंदो, छाकाणि त असां पंहिंजी सिंध में बि इन्हनि सभिनी शयुनि खे मुख़्तलिफ़ अंदाज़ सां ठाहींदा आहियूं। त अचो त ठाहियूं था दम पुख़्त या पहाड़ी गोश्त, ऐं इन लाइ ॾिसूं था त असांखे कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि जी ज़रूरत पवे थी। जी, दम पुख़्त ठाहिण जे लाइ असांखे गोश्त जी ज़रूरत आहे ऐं हीअ गोश्त जूं वॾियूं वॾियूं बूटियूं तव्हां ॾिसी सघो था। हिननि खे असां साफ़ु कयो आहे ऐं हीअ 2 किलोनि जूं 2 किलो गोश्त जूं तक़रीबन 7 बूटियूं आहिनि। इन में हॾी बि शामिलु आहे, इन में चर्बी बि शामिलु आहे। त हिन में असां शामिलु कयूं था लूण खे। ऐं हिन खे असां बाक़ाइदे मिक्स कंदासीं लूण में। लूण में हिन खे ज़बरदस्त नमूने सां असां हिन खे मिक्स कंदासीं ऐं उन खां पोइ असांखे ज़रूरत पवंदी हिकिड़ी देगिड़ी जी। ऐं हिन देगिड़ी में सभ खां पहिरियां असां जेका शइ विझंदासीं उहा हूंदी चर्बी। चर्बी साॻे जानवर जी आहे, उहा असां हिन में हेठां विछाए छॾींदासीं। ही पहाड़ी डिश आहे ऐं बिल्कुलु ईअं ई ठाही वेंदी आहे। हिकु त उन साॻी चर्बी में गोश्त पचंदो आहे। चर्बी खां पोइ असां हिन में सेट करे रखंदासीं उहो साॻो गोश्त। असां हिन में को बि मसालो वग़ैरह ॿियो शामिलु नाहे कयो। असां हिन में शामिलु कंदासीं बसर कटियल। ऐं बसर जेके आहिनि उहे असां नंढा बसर आहिनि 3, उन जे करे असां 2 बसर आहिनि, इन्हनि खे ईअं ई असां शामिलु करणु चाहियूं तॾहिं बि करे सघूं था, पर जेकॾहिं असां इन्हनि खे अधु अधु करे रखणु चाहियूं तॾहिं बि असां शामिलु करे सघूं था। उन खां पोइ जेका शइ आहे थूम। थूम खे असां ईअं जो ईअं शामिलु करे छॾियूं था। असां हिन में शामिलु कयूं था तक़रीबन 3 टमाटर। बिल्कुलु जीअं वणे तीअं उन्हनि खे तव्हां कटे शामिलु करे सघो था। ऐं उन खां पोइ असां हिन में शामिलु कंदासीं कुझु साबित मिर्च, 1 2 3 4 5 6 7 जेतिरा बि साबित पंहिंजे उन्हनि डंडियुनि समेत असां हिननि खे कटे बि न रहिया आहियूं। ऐं उन खां पोइ असां ही अटो आहे कणिक जो, उन जी सील तयारु करे रहिया आहियूं। बुनियादी तौर ते असां हिन खे प्रेशर कुकर ठाहे रहिया आहियूं। असां हिन खे कयूं था सील। ऐं हाणे असां हिन खे खणूं था, रखंदासीं बाहि ते। अच्छा, शुरू में बाहि जेका आहे कुझु भले तेज़ हुजणु घुरिजे, पर उन खां पोइ बाहि खे असां स्लो करे छॾींदासीं। बसि बिल्कुलु घटि बाहि ते। शुरू में ई बाहि आहे भले ही गरम थी वठे। गुज़ारिश करणी आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो ऐं बेल आइकन ज़रूरु दॿायो। महिरबानी थींदी तव्हांजी। असां हिन जे मथां रखूं था को बार। तक़रीबन 1.25 कलाक खनि ई पको आहे। मूं आख़िर में हिन जी बाहि कुझु तेज़ कई हुई, थोरी देरि लाइ 2 या 3 मिंट
ऐं पोज़ीशन खे हाणे चेक कयूं था त छा सूरत हाल आहे। असां हिन खे पंहिंजे दम फुकट खे खोले ॾिसूं था त हिन जी छा पोज़ीशन आहे जी। त हिन जी ही पोज़ीशन आहे ऐं 1.25 कलाक खनि असां हिन खे ॻारियो आहे जी। चेक करे ॾिसूं था त असांजो ही गोश्त केतिरो ॻरियो आहे या न ॻरियो आहे जी। ही ॾिसो बिल्कुलु असांजो गोश्त ॻरी चुको आहे, बिल्कुलु ॻरी चुको आहे। ऐं जेकॾहिं तव्हां हिन खे ठाहिण वक़्तु हिन में विझणु चाहियो का शइ मसलन अदरक वग़ैरह त उहो बि तव्हां विझी सघो था। मूं हिन में न विधो आहे छाकाणि त मूं हिन खे पंहिंजे इन गोश्त जे ओरिजिनल ज़ाइक़े में ई पचायो आहे। ही तव्हां ॾिसी सघो था, शानदार क़िस्म जो ही तयारु थी वियो आहे। हे ॾिसो, हे ॾिसो, मां तव्हांखे अञा बि चेक करायां थो। बिल्कुलु हे ॾिसो, जी। हिन खे बसरनि, टमाटरनि, लीमे जे टुकरनि ऐं ॻाढ़नि गजरनि जे टुकरनि सां संवारियूं था, सिंगारियूं था ऐं सावा मिर्च बि हिन में शामिलु कयूं था त जीअं हिन जो हुस्न वधे। त दोस्तो ही आहे दम पुख्त जेको तयारु थियो आहे। बिल्कुलु ही ज़बरदस्त क़िस्म जो आहे। हिन में कंहिं बि मसाले जी का बि टेस्ट न आहे, गोश्त जी ओरिजिनल टेस्ट आहे। त दोस्तो दम पुख्त तयारु आहे, अव्हां बि ठाहे खाओ, लुत्फ़ माणियो, करार माणियो, मज़ा माणियो हिननि ख़ूबसूरत डिशिस मंझां। ऐं असांजी तव्हांखे सिर्फ़ु एतिरी गुज़ारिश आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, असांजे चैनल खे लाइक कयो, शेयर कयो ऐं घंटीअ जो बटण दॿाइणु हरगिज़ न विसारियो त जीअं असांजूं सभु रेसिपीज़ तव्हां ताईं पहुचंदियूं रहनि।